أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن يونس لمن المرسلين إذ أبق إلى الفلك المشحون فساهم فكان من المدحضين فالتقمه الحوت وهو مليم فلولا أنه كان من المسبحين للبث في بطنه إلى يوم يبعثون فنبذناه بالعراء وهو سقيم وأنبتنا عليه شجرة من يقطين وأرسلناه إلى 100,000 أو يزيدون فآمنوا فمتعناهم إلى حين. ऐं बेशक यूनुस रसूलनि मां हो जॾहिं भॼी करे पहुतो भरियल ॿेड़ीअ जे तरफ़, भरियल ॿेड़ीअ ताईं। पोइ क़ुरानदाज़ीअ में हिसो वरिताईं, बसि थी वियो मग़लूबनि मां, मग़लूब थी वियो। फल्तक़महुल हूत, पोइ मच्छीअ हुनखे ॻी छॾियो। इन हाल में ॻी छॾियो जो हू पंहिंजे मथां मलामत करे रहियो। बसि जेकॾहिं न हुजे हा हू तस्बीह करण वारनि मां, त पोइ उन मच्छीअ जे पेट में रहे हा उन ॾींहं ताईं जंहिं में मुर्दनि खे ज़िंदा कयो वेंदो। फनबज़नाह, पोइ असां उनखे विझी छॾियो हिकिड़े वॾे मैदान में, हिकिड़े साफ़ मैदान में जो हू बीमार हो। व अंबतना अलैहि शजरतम मिन यक़्तीन, ऐं असां उन ते हिकु अहिड़ो वणु उपायो जेको वल वारो हो। व अरसलनाहु इला 100,000 औ यज़ीदून, ऐं असां उनखे लख बल्कि उन खां बि वधीक माण्हुनि जे तरफ़ पैगम्बर बनाए मोकिलियो। सो हू हुननि ईमान आंदो। पोइ असां उन्हनि खे हिकु वक़्त ताईं ज़िंदगीअ मां फ़ाइदो हासिल करण जो मौक़ो ॾिनो। हिन में अल्लाह ताला सूरह साफ़ात में 6हों जेको वाक़ियो आहे नबीअ जो उहो ज़िक्र कयो। आख़िरी वाक़ियो हीअ आहे हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो। त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम रसूलनि मां हुआ, ऐं उहे बि ही इराक़ में हिकिड़ो इलाइक़ो आहे नैनवा, उते मबूस हुआ। ऐं उते जे माण्हुनि खे हिननि तबलीग कई, माण्हुनि कोन ॿुधो। पोइ अल्लाह जे हुक्म सां हिननि माण्हुनि खे चयो त 3 ॾींहंनि जे अंदरि जेको तव्हांजे मथां अल्लाह जो आज़ाब ईंदो। ऐं अल्लाह जे हुक्म सां ई उन ॻोठ मां, उन इलाइक़े मां हलिया विया। माण्हुनि चयो त यानी हज़रत यूनुस कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हायो आहे, हिन जी ॻाल्हि सची न निकिरी अचे। पोइ जेॾीमहिल अज़ाब जा हुननि आसार ॾिठा त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे ॻोल्हियुनि, हीअ त निकिरी आया हुआ। ऐं पोइ हुननि मैदाननि में निकिरी ऐं अल्लाह पाक जे साम्हूं आजिज़ी कई, तौबा कई, रुना। त अल्लाह पाक ऐं इजमाली तौर ते हुननि ईमान आंदो, सभिनी सॼी क़ौम। इन ते अल्लाह पाक जेको आयल अज़ाब हो, ईअं सम्झो त अज़ाब आयो पिए, उहो अल्लाह ताला टारे छॾियो। हिननि खे ख़बर पई ही कंहिं वेझे इलाइक़े में हुआ, हिननि खे ख़बर पई हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे त भई ही अज़ाब त कोन आयो। त पोइ हिननि खे इहा ख़बर कान हुई त क़ौम जेको तो तौबा करे चुकी आहे। बसि हिननि खे इहो हो त अज़ाब कोन आयो। 3 ॾींहं थी विया त हुननि चयो त हाणे जेकॾहिं आउं वापसि वेंदुसि त हीअ मूंखे चवंदा त तो कूड़ ॻाल्हायो, तो त असांखे चयो त 3 ॾींहंनि जे अंदरि अज़ाब ईंदो, कोन आयो। ऐं अंदेशो हो हिननि खे त हीअ क़ौम अहिड़ी आहे जो इन ॻाल्हि ते मूंखे क़तलु करे छॾींदा। पोइ हुननि पंहिंजे इज्तिहाद सां उतां
निकिरी जल्दी जल्दी विया रस्ते में दरिया या समुंडो उते पहुता त हिकिड़ी ॿेड़ी मुसाफ़िरनि सां भरी पई हुई, उन में वेही रहिया। बहरहाल ॿेड़ी हली, कुझु हली त अची तूफ़ान लॻो ऐं जेको ॿेड़ीअ वारो हो उन चयो त भई ॿेड़ीअ में वज़न घणो आहे, उन करे हिकिड़ो माण्हू जेको आहे सो सॼी ॿेड़ीअ खे या त सभु ॿुधंदासीं, न त हिकिड़ो माण्हू जेको त उनखे दरिया में विझणो पवंदो, समुंड में विझणो पवंदो। हाणे केरु हुजे उहो माण्हू, उन लाइ हुननि चयो त हाणे छा था करियूं, कुरो था करियूं, क़ुरानदाज़ी था करियूं। पोइ क़ुरानदाज़ी में कई दफ़ा क़ुरानदाज़ी थी, ही बि शामिलु थिया, बार बार हिननि जो ई नालो निकिरे, बार बार हिननि जो ई नालो निकिरे, छो त हीउ अलाह पाक जे सरी जेको आहे अलाह पाक जे सरी हुकुम खां पहिरीं उतां निकिरी आया हुआ, पंहिंजे इश्तिहाद सां निकिता हुआ। ऐं त इन करे अलाह ताला खे हिननि जी इहा ॻाल्हि पसंदि कान आई। जेतिरो वॾो माण्हू थिए थो, वॾी हस्ती थिए थी, त उन जी जेका आहे नंढी नंढियूं ॻाल्हियूं बि जेके आहिनि न उहे अलाह पाक खे वॾियूं महसूसु, अलाह पाक उन्हनि खे वॾो करे बयानु फ़रमाए थो, छो त जेॾे वॾे मर्तबे वारो माण्हू ओतिरो जेको आहे सो उन जी नंढी ॻाल्हि बि जेका आहे, नंढी लफ़्ज़िश, नंढी चुक जेका आहे, उन सां मामिलो अलाह ताला फ़रमाए थो जहिड़ो वॾो गुनाह थियो। बहरहाल पोइ हिननि खे विधो वियो समुंड में, अलाह जे हुकुम सां। हिकिड़ी मच्छी हुई वॾी, उहा जेका आहे वात खोले वेठी हुई, उहा हिननि खे ॻी वई। पोइ मच्छीअ जे पेट में हुआ, ओॾीमहिल जेॾीमहिल मच्छीअ जे पेट मच्छीअ हुननि खे यानी मच्छीअ जे पेट में बि विया, त ओॾीमहिल हिननि खे जेको थो पंहिंजी इन ॻाल्हि ते मलामत हुई, पंहिंजे पाण खे मलामत बि कयनि त मूं छो जेको थो पंहिंजी अलाह पाक जे हुकुम जो इंतज़ारु कोन कयो ऐं आउं हलियो आयुसि, इहो मूं ग़लति कयो। ऐं उते वरी सूरह अंबिया में अलाह ताला बयानु कयो त हिननि उते तस्बीह पढ़ी, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। पोइ इन में इस्तिग़फ़ार बहे, तौहीद बहे, तस्बीह बहे, त उन ते जेको थो हीउ अलाह पाक हिननि खे उतां निजात ॾिनी। चवंदा हज़रत शेखुल इस्लाम साहिबु जिन लिखियो आहे आसान तर्जुमतुल क़ुरान में, त 3 ॾींहं मच्छीअ जे पेट में रहिया, ऐं किन रिवायतुनि में त कुझु कलाक रहिया, ऐं जेॾीमहिल ॿाहिरि निकिता त ओॾीमहिल ॾाढा कमज़ोर हुआ, छो जो मच्छीअ जे पेट में एतिरी अहिड़ी ग़िज़ा बि कान थिए उन्हनि खे मिली सघी, ऐं पूरे तरीक़े सां जेको आहे हवा उहा बि कान थिए मिली। बहरहाल कमज़ोर थी विया। हिकिड़ी रिवायत में अचे थो त जिस्म जा वार सभु ख़तमु थी विया। पोइ मच्छीअ खे अलाह ताला हुकुम कयो, मच्छीअ किनारे हिकिड़े हंधि किनारे ते हिननि खे जेको आहे सो यानी कढियो पेट मां। हीउ जेको आहे यानी उते मैदान हो। पोइ अलाह रब्बुल आलमीन वरी हिननि जे लाइ इहो कयो त वल वारो वणु, वल वारो वणु माना हिकिड़ो वणु हो, उन ते वल वारो ॿूटो जेको आहे सो अलाह ताला पोखे छॾियो, जंहिंसां हुनजी छांव जेका आहे उहा घाटी थिए। ऐं चवनि था त इहो वल वारो वणु जेको कद्दूअ जो यानी कद्दूअ जी वल हुई, जो इहा इन सां हिननि खे छांव मिले। हिकिड़ी पहाड़ी ॿकरी ईंदी हुई जंहिंजो हीउ जेको तो खीरु पीअंदा हुआ, ऐं शायदि इहो इन जो जेको कद्दू आहे उहो बि खाईंदा हुजनि, इन जो फल खाईंदा हुजनि, ऐं अलाह पाक हिन में हिननि जे लाइ जेको तो शिफ़ा रखी। बहरहाल तंदुरुस्त थी विया। ऐं पोइ वरी पंहिंजे उन साॻे ॻोठ आया त उहे ईमान पहिरीं इजमाली ईमान हुननि आंदो, हाणे हज़रत यूनुस अलैहिस्सलाम उन्हनि पहुची विया त उन्हनि तफ़सीली ईमान आंदो। पोइ अलाह ताला हिननि खे हिकिड़े मुदत ताईं यानी जेसि ताईं वरी इहे माण्हू कुफ़र ऐं शिरक में मुब्तला कोन थिया, तेसि ताईं अलाह ताला उन्हनि खे ज़िंदगीअ मां फ़ाइदो उठाइण हासिलु करण जो मौक़ो ॾिनो, माना हिननि ते वरी अज़ाब कोन आयो। त हिते हिन जो बयानु आहे त यूनुस रसूलनि मां हो, ऐं जॾहिं भॻो भरियल ॿेड़ीअ जे तरफ़, ऐं पोइ क़ुरानदाज़ीअ में हिन हिसो वरितो, पोइ क़ुरानदाज़ीअ में मग़लूब थी वियो, माना बार बार हिन जो नालो ते निकितो। पोइ यानी हिन खे विधो वियो दरिया में, समुंड में। फल्तक़महुल हूत, हिकिड़ी मच्छी हिननि खे ॻी वई। अहिड़े हाल में मच्छीअ हिननि खे जेको आहे सो यानी ॻी वई जो उहा मुलीम, हू मलामत करे रहिया पंहिंजे पाण खे इन इश्तिहाद ते। अलाह ताला फ़रमाए थो जेकॾहिं हू तस्बीह करण वारनि में न हुजनि हा
त उन ॾींहं ताईं मच्छीअ जे पेट में रहना जंहिं ॾींहुं मुर्दनि खे ज़िंदा कयो वेंदो, माना क़यामत जे ॾींहुं। मतिलबु इहो कोन्हे त उहा मच्छी क़यामत ताईं ज़िंदा रहे, बल्कि मक़सदु इहो आहे त अलाह ताला हिननि खे उते ई वफ़ात ॾेई छॾे आहे ऐं मच्छीअ जी हिननि खे ग़िज़ा बनाए छॾे आहे। वरी पोइ क़यामत जे ॾींहुं अलाह हुननि खे उथारे आहे। जेकॾहिं इहा तस्बीह न पढ़नि हा, ख़बर पई त इस्तिग़फ़ार तस्बीह जेॾी महिल इंसान खे तकलीफ़ूं अचनि, मुसीबतूं अचनि, ख़ासि तौर ते ओॾी महिल उलमा लिखियो आहे त बुज़ुर्गान दीन जेके आहिनि उनजो मामूल आहे त जॾहिं बि का इनफ़रादी या इज्तिमाही मुसीबत आई त पोइ ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन 1.25 लख दफ़ा पढ़ी वञे त अलाह पाक उन मुसीबत खे टारे थो छॾे। ऐं अहिड़े तरीक़े सां अलाह ताला हिन खे अच्छा हिननि जेको उते क़ुरानदाज़ी जेका थी हिन ते लिखियो अथनि त क़ुरानदाज़ीअ सां कंहिं मुजरिम खे जो जुर्म साबित करणु इहो जाइज़ कोन्हे, या कंहिंजो हक़ु साबित करणु इहो जाइज़। मसलन चोरी थी वई, हाणे ॿाटनि माण्हुनि ते शक आहे त हिन कई आहे, हाणे क़ुरानदाज़ी कई त भई जंहिंजो नालो निकितो ओ चोर, ईअं इहो जाइज़ कोन्हे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी ज़मीन आहे, उन हिकिड़ो माण्हू चए थो मुंहिंजो हक़ु आहे, ॿियो चए थो मुंहिंजो हक़ु आहे। हाणे चवंदा न दलाइल ॿिया कोन था करियूं, क़ुरानदाज़ी था करियूं। हाणे जंहिंजो नालो निकितो उन जी ज़मीन, इहो नाजाइज़ आहे, इहो नाजाइज़ आहे। कंहिंखे क़ुरानदाज़ी जे ज़रिए सां जेको आहे सो उहो उनजो मालिक नथो थिए। जीअं अॼुकल्ह जीअं जुआ हले थी त भई क़ुरानदाज़ी नालो जंहिंजो निकितो बसि उनखे हेतिरा पैसा मिलंदा, या हीउ कमु जेॾी महिल थियो त पोइ उनखे हेतिरा लख मिलंदा, ऐं न थियो त ईअं जुआ थी थिए, न थियो त उहो ॾींदो, ऐं जंहिंजो थियो त उहो उनखे मिलंदा। हिकिड़ो माण्हू चए थो त हीअ बि जुआ वांगुरु आहे। जेकॾहिं क़ुरानदाज़ी जे ज़रिए सां कंहिंजो हक़ु साबित करे त जहिड़ो जुआ आहे सो, पर हिते जेको क़ुरानदाज़ी कई हुई उहा इन लाइ न, इन लाइ त पूरी ॿेड़ीअ खे बचाइण जे लाइ कंहिं हिकिड़े माण्हूअ खे विझणो आहे। हाणे उहो हिकिड़ो माण्हू केरु आहे उनजी तायीन जे लाइ, उनखे मुतयन करण जे लाइ, मुक़ररु करण जे लाइ क़ुरानदाज़ी कई हुई। बसि अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन।